رسوله الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألم تر إلى الذي حاج إبراهيم في ربه أن آتاه الله الملك إذ قال إبراهيم ربي الذي يحيي ويميت قال أنا أحيي وأميت قال إبراهيم فإن الله يأتي بالشمس من المشرق فأت بها من المغرب فبهت الذي كفر والله لا يهدي القوم الظالمين صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अण गणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई. गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला मोमिननि ऐं काफ़िरनि जे विच में निस्बत जो हिकिड़ो फ़र्क़ु बयानु फरमायो हुयईं त जिन अल्लाह जे ज़ात जे मथां ईमान आंदो आहे उन्हनि मोमिननि जो अल्लाह तबारक व ताला ख़ुदि वली ऐं वारिस आहे ऐं जिन वरी अल्लाह तबारक व ताला खे छॾे करे नऊज़ बिल्ला बुतनि जे मथां बुत परस्ती करे उन्हनि जे मथां अक़ीदो ऐं एतिक़ाद ठाहियो आहे उन्हनि जो वरी शैतान दोस्त ऐं वारिस आहे. पोइ जिन जो वली ऐं वारिस अल्लाह तबारक व ताला आहे त अल्लाह ताला पंहिंजे उन्हनि मोमिन बाननि खे कुफ़्र ऐं ज़ुल्म ऐं नाफ़रमानीअ जे ऊंधाईअ मां कढी करे ईमान इस्लाम जे रोशनी में आणींदो ऐं जिन जो वली वारिस वरी शैतान आहे काफ़िरनि जो त पोइ शैतान पंहिंजे इन्हनि दोस्तनि खे काफ़िरनि खे दीन ईमान इस्लाम मां कढी करे कुफ़्र जे अंधारे में धिको ॾींदो. गुज़िरियल आयतुनि में इहो फ़र्क़ु बयानु कयो वियो हो मुस्लमान ऐं काफ़िर जो त मुस्लमाननि जो वली वारिस अल्लाह ताला जी ज़ात आहे काफ़िरनि जो वली वारिस शैतान आहे. हाणे जेको शैतान सां दोस्ती रखे जेको अल्लाह ताला जी ज़ात सां दोस्ती रखे इन निस्बत सां अॼोकिन आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व ताला मिसाल तौर ते बयानु फरमायो आहे त अल्लाह तबारक व ताला पंहिंजे मोमिन बाननि खे कीअं कुफ़्र जे अंधारे मां कढंदो आहे शैतान वरी कीअं इंसान खे कुफ़्र जे अंधारे में धिकींदो आहे उनजे मुतालिक़ अॼोकी आयत में बयानु फरमायो वियो. हाणे हिन आयत जे ख़ुलासे खे सम्झण खां पहिरियां कुझु ॿ ॻाल्हियूं ज़हन में रखणियूं पवंदियूं पोइ आयत सही आसानी सां सम्झ में ईंदी. पोइ हीअ आहे त अल्लाह तबारक व ताला जंहिं वक़्तु इब्राहिम अलैहिस्सलाम खे नुबूअत ॾिनी पैगम्बर बनायो उन वक़्तु इब्राहिम अलैहिस्सलाम जी पूरी क़ौम बुत परस्त हुई हत्ता के इब्राहिम अलैहिस्सलाम जो अबो नालो हुयुसि आज़र उहो बि बुत परस्त हो ऐं पंहिंजे क़ौम जे बुत परस्त माण्हुनि जो अॻुवान सॼो ईंदो हो. उन वक़्तु अल्लाह तबारक व ताला इब्राहिम अलैहिस्सलाम खे नुबूअत ॾेई करे नबी बणायो पोइ हुकुम फरमायसि त पंहिंजे क़ौम जे माण्हुनि खे वञी करे तौहीद ऐं तालीम इस्लाम जी सेखार. सॼी क़ौम मुख़ालिफ़ घर जो सरबराह अबो बि मुख़ालिफ़ अकेलो हाणे उन्हनि खे दीन जी इस्लाम जी तालीम तबलीग कीअं करे इहो कमु ॾाढो मुश्किल हो. चलो तालीम त ॾिनई मजबूरन इब्राहिम अलैहिस्सलाम खे पंहिंजे क़ौम मां पंहिंजे वतन मां निकिरणो पियो. निकिरण वक़्तु सिर्फ़ु घरवारी सारा गॾु हलियसि ऐं भाणे जो लूत अॻिते हली करे उहो पैगम्बर थियो लूत अलैहिस्सलाम थियो इहे ॿ गॾु हलियसि बसि. वरी इहे आज़माइश इम्तिहान इब्राहिम अलैहिस्सलाम जा अलॻि शुरू थिया. पोइ ईअं क़ौम जे माण्हुनि खे नसीहत कंदे 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 उन वक़्तु क़ौम जे अंदरि जेको हुक्मरान हो बादशाह हो निमरूद हो ऐं निमरूद जूं ॻाल्हियूं तव्हां उलमाए किराम खां ॿुधियूं आहिनि. चवनि था त हिन रूह ज़मीन ते पक्की सिर जी का बि जॻह का तामीर थियल न हुई इब्तिदा में
इहो निमरूद दुनिया जो पहिरियों बादशाह हो, दौलतमंद माण्हू हो, जंहिं दुनिया जा मशहूर माण्हू कारीगर घुराए उनखे कारब ठाहे ॾिना, जिन मिटीअ मां सिरूं घड़ियो ठाहियूं, पोइ वरी उन्हनि खे पचाइण जे लाइ वॾा कारीगर दुनिया जा हथ कया, वरी उनखे पचाइण खां पोइ उन्हनि खे ओसारीअ जे एतबार सां दुनिया जा वॾा वॾा मशहूर कारीगर जेके जबलनि खे घड़े करे उन्हनि में अंदरि जॻहियूं ठाहींदा हुआ, आद ऐं समूद जे क़ौम जे माण्हुनि जे शाहकार नमूननि खे ॾिसी करे उन्हनि खे घुराए करे उन्हनि खां हिन तामीर कराई। वॾे में वॾी माड़ी इब्तिदा में तामीर कराई, वॾी हिकिड़ी मंज़िल, 2 मंज़िल, 3 मंज़िल यको पकी सिर सां। दुनिया में पहिरियों माण्हू हो जंहिं पकी सिर ईजाद कई, उन खां पोइ माड़ी तामीर कई। अहिड़े ज़ालिम हुक्मरान खे इब्राहिम अलैहिस्सलाम दीन जी तालीम ॾियण वियो, तबलीग करण वियो, ऐं उनजे दौलत जा मशहूर वाक़िया रिवायतुनि जे अंदरि ईंदा आहिनि त 40 खच्चर सिर्फ़ उनजे खज़ाननि जूं चाबियूं खणंदा हुआ। त खज़ाना केतिरा हूंदा? 40 खच्चर उनजे खज़ाननि जूं रुगो चाबियूं खणंदा हुआ, उनजो वज़न हेॾो हो। पछाड़ी अल्लाह तबारक व तआला उनखे इन इहा पंहिंजे तामीर कयल माड़ीअ सूदो, दौलत सूदो हीअं ज़मीन में ग़रक़ करे छॾियो। चलो क़ुरान पाक जेतिरे क़दुरु बयान थो फरमाए, इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं निमरूद वटि वियो, निमरूद खे नसीहत करणु लॻो त हिकु अल्लाह जे मथां अक़ीदो ऐं ईमान आणे, जेको असां सभिनी जो रब आहे। त हुन चयोसि त रब केरु आहे? मां त रब आहियां। छो त हिन जी बि दावा हुई न त वॾे में वॾो रब मां आहियां। फिरौन जी बि हुई, हिन जी बि दावा हुई, हिन जो त रब त मां आहियां। इब्राहिम अलैहिस्सलाम चयोसि तोखे ख़बर आहे रब हुनखे चइबो आहे जेको जीआरींदो बि आहे मारींदो बि आहे। निमरूद पहिरियां त उथंदे खां इहो सुवालु कयोसि त तूं मुंहिंजे हिन महलात में न टपी आहीं त सभु मूंखे सजदो कंदा आहिनि, तो सजदो कोन कयो? चयईंसि मां सजदो सिर्फ़ु पंहिंजे रब खे कंदो आहियां। निमरूद चयोसि रब त मां आहियां। चई तूं रब कोन्ही, रब मुंहिंजो उहो आहे जेको जीआरींदो ऐं मारींदो आहे। निमरूद चयोसि त मां बि जीआरींदो मारींदो आहियां। इब्राहिम अलैहिस्सलाम चयोसि कीअं तूं जीआरींदो मारींदो आहे? चयईंसि मुंहिंजे हथ में आहे, मुंहिंजी मर्ज़ी आहे, जंहिंखे वणे क़तल करे छॾियां, मारे छॾियां, मुंहिंजी मर्ज़ी आहे, जंहिंखे छॾे ॾियां, माना जीअण जे लाइ ज़िंदगी ॾियांसि। इब्राहिम अलैहिस्सलाम सम्झी वियो त मोगो आहे, कोन सम्झई मुंहिंजी ॻाल्हि खे। दौलत में दिमाग़ु ख़तमु थी वियो अथसि, दौलत जे नशे में, ऐं माण्हुनि सां ज़ुल्म ऐं नाजाइज़ियूं नाइंसाफ़ियूं करे हिन जो अकुल ख़तमु थी वियो आहे, ख़ता ते आहे। जीआरण ऐं मारण जो मतिलबु इहो आहे त तूं जंहिंखे वणे मारे छॾ, माना तो मारियो, ऐं तूं जंहिंखे वणे माना न मार, छॾे ॾे, माना हुनखे जीअरो छॾे त माना ज़िंदगी ॾिनई। नई सही पैदा करे ॾेखार मिटीअ मां इंसान, नई सही मख़लूक पैदा करे ॾेखार। पर हिन इहा ॻाल्हि न सम्झी, मोगो आहे, अकुल जो खुटल आहे। फौरन इब्राहिम अलैहिस्सलाम चयोसि त चङो, जीअरण ऐं मारण जो मसइलो त तूं कोन सम्झी सघीं। मुंहिंजो रब उहो आहे जेको ओभर खां सिज उभारींदो आहे, ओलह ॾे लाहींदो आहे। तूं खणी हीअं करे ॾेखार, भला तूं जे रब थो सॾाहीं त तूं वरी ओभर खां उभारे, ओलह खां उभारे ॾेखार। मुंहिंजो रब ओभर खां उभारींदो आहे सिज, तूं ओलह खां उभारे ॾेखार। त हिते हको बको थी वियो। क़ुरान थो फरमाए फबोहित अलज़ी कफ़र, हे मुनकिर वाइड़ो थी वियो, वात पटिजी वियुसि। त हेॾो वॾो सिज, उन ते त मुंहिंजो वस कोन हलंदो। तकड़ में कीअं चई वियो त तूं वरी ओलह खां उभारे ॾेखार। हाणे निमरूद गौर कयो त जेको हिन जो रब न ओभर खां उभारे थो, उहो ई रब ओलह खां बि उभारे सघे थो। पोइ खणी हीअं छो न चवांसि त तुंहिंजो रब जेको ओभर खां उभारे थो सिज, उहो भला उभारे ॾेखारे। त ही त पैगंबर आहे इब्राहिम, ऐं हू त हक़ीक़ी रब आहे। उभारे वेंदो जे न सिज ओलह खां उभरियो ऐं माण्हुनि ॾिठो, पोइ त माण्हू मूंखे छॾे हिन जे पिया पवंदा, त वाक़ई सचो त हे आहे जो हिन जो रब सिज ओभर खां उभारे पियो, उहो साॻियो रब ओलह खां उभारे पियो, पोइ माण्हू मूंखे छॾे वेंदा।
वो लेने के देने पड़ जाएंगे माण्हू मुंहिंजा चवंदा पोइ त वरी हुनजा थी वेंदा घणा उबतो कमु थी वेंदो तंहिंजे करे न चई सघो साईं त तूं पंहिंजे रब खे ई चओ भला अल्लाह तबारक व तआला इन्हनि वाहियात सुवालनि जे जवाब में दुनिया जे निज़ाम खे तब्दील त कोन कंदो आहे न क़यामत जे निशाननि मां हिकिड़ी निशानी वॾे में वॾी इहा आहे त सिज ओभर खां उभरंदो सिज ओलह खां उभरंदो सिज जॾहिं ओलह खां उभरंदो उन वक़्तु तौबा जो दरवाज़ो बंदि हूंदो उन वक़्तु को माण्हू तौबा करणु चाहींदो तौबा न थींदी हीउ वक़्तु आहे जंहिंखे तौबा करणी आहे करे वठे जेसि ताईं सिज ओभर खां थो उभरे तेसि ताईं तौबा जो दरवाज़ो खुलियल आहे जॾहिं खां सिज ओलह खां उभरियो तौबा जो दरवाज़ो ख़तमु हाणे अल्लाह तबारक व तआला इन निमरूद जे दरख़्वास्त जे करे क़यामत त कोन हाणे आहे न त सिज खे ओभर खां ओलह खां उभारे आहे पर हिन सम्झो त जेकॾहिं मां चवंदुसि ऐं अल्लाह ताला ईअं जेकॾहिं करे वियो पोइ त मुंहिंजी हड़ वेंदी हली तंहिंजे करे ॿियो जवाबु न ठही सघियुसि इन सुवाल करण जी बि ज़रूरत न कयईं इहो ॻिचियुमि पवंदो सुवालु ॿियो जवाबु हिन खां ठहियो कोन क़ुर त फरमायो फबोहित लज़ी कफ़र वाइड़ो थी वियो वात पटिजी वियुसि हको बको थी वियो हाणे शैतान हिनखे बिल्कुलु गुमराह करे विधो अल्लाह तबारक व तआला बि फ़ैसिलो कंदे फरमायो त अहिड़े ज़ालिम क़ौम खे बि असां हिदायत कोन कंदा आहियूं जेको सफ़ा गुमराहीअ जे हद ते पहुची चुको हुजे छॾे ॾींदा आहियूं हुनखे धिको ॾेई छॾींदा आहियूं हाणे तर्जुमो कबो त आयत सम्झ में अची वेंदी अल्लाह तबारक व तआला इहो सॼो वाक़ो हुज़ूर सलातो वसलाम जन जे आॾो पेश करे सोणे अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे सम्झाइण ख़ातिर फरमायो सोना नबी अलम तर इलल्लज़ी हाज इब्राहीम फी रब्बी सोना नबी ॾिठई उन अमराह खे जेको मुंहिंजे इब्राहिम नबीअ सां जहिड़ो पियो करे संदसि रब जे बारे में साईं कहिड़ो अमराह हाणे हिन सॼी आयत में अल्लाह तबारक व तआला उन अमराह जो नालो बयानु न कयो आहे बसि ईअं चई अल्लज़ी हाज सोना नबी ॾिठई उन अमराह खे उन माण्हूअ खे जेको इब्राहिम नबीअ सां संदसि रब जे बारे में झगड़ो पियो करे हाणे उलमा मुहद्दिसीन इन लफ़्ज़ ते वॾी तफ़सील सां जाखोड़ सां ॻाल्हि वज़ाहत सां लिखी आहे त अल्लाह ताला इहो लफ़्ज़ कंहिं ॾे छिकियो आहे कंहिंजे तरफ़ इशारो कयो आहे त कंहिं इब्राहिम अलैहिस्सलाम सां रब जे बारे में झगड़ो कयो हो त रब माया जॾहिं इहा ॻाल्हि वज़ाहत सां लिखी वई तॾहिं तारीख़ ॿुधायो त इब्राहिम अलैहिस्सलाम सां इन ॻाल्हि जे मुतालिक़ बहस करण वारो निमरूद हाणे ॻाल्हि वाज़े थी पई हाणे खणी तर्जुमे में हीअं चइजे सोना नबी तो ॾिठो हो निमरूद खे जंहिं इब्राहिम नबीअ सां संदसि रब जे बारे में झगड़ो कयो हो अन आताहु अल्लाहुल मुल्क इहो निमरूद उहो ज़ालिम हो जंहिंखे संदसि रब बादशाही ॾिनी अन आताहु अल्लाहुल मुल्क अल्लाह ताला हुनखे बादशाह बनायो क़ुर त चवे थो हाणे बादशाह हुजण जे बावजूदि ताक़त ऐं दौलतमंद हुजण जे बावजूदि ख़ुदा जो शुकुर न कयईं मुनासिब त ईअं हो त जंहिं रब हिनखे दुनिया में एॾी वॾी दौलत ॾिनी हुई उन रब जो शुकुर करे हा उन रब जो ताबेदार मानो थिए हा पर उन शुक्र जे बजाए इज़ क़ाल इब्राहीम रब्बी अल्लज़ी युहयी व युमीत झगड़ो कयईं इब्राहिम अलैहिस्सलाम सां अल्लाह तबारक व तआला इंसान ज़ात खे सेखारण जे लाइ इंतिहाई अजीब अंदाज़ में फरमायो सोना ॾिठई हुनखे इज़ क़ाल इब्राहीम रब्बी अल्लज़ी युहयी व युमीत इब्राहिम खे जॾहिं चयईं त मूंखे सजदो कोन कई त इब्राहिम चयोसि सजदो मां रब खे कंदो आहियां चयईंसि रब त मां आहियां इब्राहिम चयोसि रब्बी अल्लज़ी युहयी व युमीत मुंहिंजो रब उहो आहे जेको जीआरींदो बि आहे मारींदो बि आहे क़ाल अना उहयी व युमीत निमरूद वरी चयोसि त मां बि जीआरींदो मारींदो आहियां उलमा मुहद्दिसीन विच में लिखियो आहे त मोगो कोन सम्झी सघियो इब्राहिम अलैहिस्सलाम फौरन चयोसि त हाणे हिन मोगे सां ॿियो बहस न थींदो बहस खे करे शुरूआती हिन तरीक़े सां क़ाल इब्राहीम फ़इन्न अल्लाह यअती बिश्शम्सि मिनल मशरिक़ फ़अति बिहा मिनल मग़रिब पोइ मुंहिंजो रब मुंहिंजो अल्लाह त सिज खे ओभर खां उभारींदो आहे तूं खणी ओलह खां उभार फ़बुहित लज़ी कफ़र क़ुर थो फरमाए त काफ़र जो मुंहुं पटिजी वियो लही वियो वात खुली वियुसि वाइड़ो थी वियो अल्लाहु ला यहदिल क़ौम अज़्ज़ालिमीन अल्लाह तबारक व तआला अहिड़ी ज़ालिम क़ौम खे हिदायत न कंदो आहे
ज़ाहिरी आयत जो ख़ुलासो इहो आहे जेको बयानु थियो। सम्झण जी ॻाल्हि इहा आहे त क़ुर पाक छा कहाणी जो किताब आहे? पुराणो हज़ारे साल पहिरियां ज़माने जूं हुज़ूर सलातो वसलाम जन जे पैदा थियण खां बि पहिरियां जूं ॻाल्हियूं क़ुर पाक बयानु करे असांखे वाक़िया थो ॿुधाए। किसनि जो किताब आहे, कहाणियुनि जो किताब आहे, या भला तारीख़ जो किताब आहे, या हिकिड़ो डाइजेस्ट आहे माण्हू पढ़ी करे हुनजे किसनि खे हुन मां लुत्फ़ अंदोज़ थिए बसि? न न न न क़ुर पाक कहाणियुनि जो किताब आहे, न किसनि जो किताब आहे, न तारीख़ जो किताब आहे, न को डाइजेस्ट आहे। आख़िर पोइ छा आहे? क़ुर पाक इंसान जे लाइ निज़ाम हयात आहे। अल्लाह ताला हिन आयत जे ज़रिए इंसान खे सेखारियो त पहिरीं आयत में न कल्ह तव्हांखे ॿुधायोसीं त रब पंहिंजे मोमिननि जो वली वारिस आहे, हुनजी मदद कंदो आहे। ॾिसो इब्राहिम पंहिंजे रब जे मथां ईमान पियो आणे न, मोमिन हो न। रब तबारक व तआला हुनजी मदद ईअं कई जो हे अकेले सिर हुजण जे बावजूद बि हुननि खां ॾाढो। कॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम खे निमरूद बाहि जे अड़ाह में उछलायो, रब उते बि बचायोसीं। कॾहिं निमरूद पंहिंजा माण्हू छॾिया छाड़ता ज़ालिम, जेके हर रस्ते ते चौंक चौराहे ते बीठा हूंदा हुआ। मुसाफ़िर ईंदो वेंदो को ॾिसंदा हुआ, हुन सां गॾु का औरत हूंदी त हुनखे वठी करे हुन जूं इज़तूं लुटींदा हुआ। इब्राहिम अलैहिस्सलाम बि जॾहिं पंहिंजे क़ौम मां लॾो खई वञे पियो, संदसि घर वारी गॾु हुई। पुछऊंसि त हीअ केरु अथई? हाणे जे उन क़ौम जे अंदरि इहा ॻाल्हि हुई, जेकॾहिं न चवंदो हो को त हीअ मुंहिंजी भेण आहे, त पोइ भाउ जे साम्हूं भेण जी इज़त न लुटींदा। घर वारी या न्याणी चवंदा हुआ त पोइ वठी हुनखे बेहयाई कंदा। इब्राहिम अलैहिस्सलाम चयो त हाणे जेकॾहिं मां थो चवां त घर वारी आहे, हे ज़ालिम मूंखां खसींदा? चई मुंहिंजी भेण आहे। घर वारी वरी भेण, मसइलो थी पियो त भेण त चई निकाह रहियोसि वियो, ज़ाल खे जो चई त मुंहिंजी भेण आहे। उलमा मुहद्दिसीन हुन ते इब्राहिम अलैहिस्सलाम जूं अहिड़ियूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं क़ुर पाक जे अंदरि बयानु कयूं आहिनि। ख़ुदि क़ुर पाक बि बयानु कयूं आहिनि, तफ़सील में आलिमनि सगोर लिखियूं आहिनि, फ़क़ीहनि लिखियो आहे त हिक एतबार सां इन्नमल मुमिनून इख़वतुन, कलमे पढ़ण वारा सभु भाइर आहिनि। क़ुर थो चए ज़ाल मुड़स बि इन कलमे वारी निस्बत सां भाइर आहिनि। कलमे वारी निस्बत सां उहा अलॻि ॻाल्हि आहे त हिननि जो कलमे खां पोइ रिश्तो पाण में ज़ाल मुड़स जो आहे। पहिरियां कलमे वारो रिश्तो आहे। मुस्लमान आहे त निकाह थींदो, मुस्लमान न आहे त निकाह ई कोन्हे, छो त पहिरियों रिश्तो ई कोन्हे। अल्लाह ताला पहिरियों रिश्तो इहो ॻंढियो आहे निकाह वारो, ईमान इस्लाम वारो। त पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम उन तरफ़ इशारो करे चयो त बेतबार इस्लाम जे ईमान जे मुंहिंजी भेण, इन लफ़्ज़नि सां बचाए वियो। त अल्लाह तबारक व तआला इब्राहिम अलैहिस्सलाम जी मदद ईअं कई, बाहि जे आराह मां बचाई, खोड़ सारियुनि सूरतुनि में बचाई। ऐं वरी होॾां गुज़िरियल आयत में बयानु थियो त जंहिंजो दोस्त शैतान थी पवंदो आहे त पोइ शैतान हुनखे गुमराह कंदो आहे, अञा वधीक जहन्नम में उछलाईंदो आहे। त ॾिसो हिन वटि एॾी वॾी दौलत हुई निमरूद वटि, पर पाण खे दौलत जे बावजूदि बचाए न सघियो, अल्लाह ताला जी तौहीद खे सम्झी न सघियो। इब्राहिम नबीअ जे ज़बान मां अल्लाह ताला जे रब ऐं रुबूबियत मौत हयातीअ जा नारा ॿुधाई, दलील ॿुधाई, पोइ बि हुन ते पंहिंजो अकुल हलायईं जेको फेल वियुसि। अल्लाह तबारक व तआला फरमायो जेको ईअं थी पवंदो आहे न, सफ़ा ज़िद ते चढ़ंदो आहे, असां बि उन ज़िद्दीअ माण्हूअ खे हिदायत न कंदा आहियूं। वल्लाहु ला यहदिल क़ौम अज़्ज़ालिमीन। क़ुर फरमायो त अहिड़नि ज़ालिम क़ौम जे माण्हुनि खे अल्लाह ताला हिदायत न कंदो आहे। ज़िद्दीअ माण्हूअ खे हिदायत न थींदी आहे। इहे सबक़ मिलिया हिन क़ुर पाक जे आयत मां। क़ुर निज़ाम हयात आहे। क़ुर पाक जे हिन आयत खे अल्लाह तबारक व तआला बयानु करे तव्हां असां इंसाननि जे लाइ क़यामत ताईं ईंदड़ माण्हुनि जे लाइ सबक़ रखिया। उहे सबक़ कहिड़ा? हिकिड़ो सबक़ ही त जेको ज़िद्दी थींदो आहे, उहो ज़िद्दी माण्हू कॾहिं मंज़िल खे न पहुची सघंदो आहे। जेको मञींदो आहे, सदोड़ो थींदो आहे, ताबेदार थींदो आहे, कामयाबी उहो ई माणींदो आहे। ऐं जेको मञण में अल्लाह ताला जे तौहीद खे मञींदो आहे, ख़ुदा जी मदद हुनखे मिलंदी आहे। जेको ज़िद्दी थी पवंदो आहे, हिकु नाकाम थींदो, ॿियो अल्लाह ताला जी मदद खे न मिलंदुसि, क्यों शैतान हुनजो दोस्त थी पवंदो, पर सम्झंदो ईअं त मां सही आहे। नुक़य्यिज़ लहू शैतानन फहुव लहू क़रीन।
अल्लाह जी फरमाए तो असां शैतान बचे छॾींदा आहियूं बसि उन्हनि खे वइन्नहुम लयसुद्दूनहुम अनिस सबील। पोइ इहे ॿई शैतान ऐं इहो दोस्त थी हिदायत वारे रस्ते तां भिटकी वेंदा आहिनि, लड़ी वेंदा आहिनि, गुमराह थी वेंदा आहिनि। वयहसबून अन्नहुम मुहतदून, पर सम्झंदा आहिनि त असां हिदायत ते। वॾो सबक़ इहो। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे अल्लाह तबारक व तआला नमरूद खे इब्राहिम अलैहिस्सलाम सां इन बहस मुबाहिसे जे करे अज़ाब ॾिनो। कहिड़ो? जो हिन जे नक में हिकिड़ो मच्छर वियो हुयो। किन बुज़ुर्गनि ते लिखियो आहे त मच्छर बि अहिड़ो हो जेको कंहिं ॿिए माण्हूअ जे ईअं खाईंदो आहे न मच्छर, उनखे भई मारबो आहे। धकु लॻल माण्हूअ जो धकु लॻल हुयुसि, टंग खां मंडो बि हुयो। इहो मंडो मच्छर नक जो ईअं नास मां गिरी वियुसि दिमाग़ में। मुहद्दिसनि लिखियो आहे त 300 साल हुनजे नक में हो। उन ज़माने जे माण्हुनि जूं उमिरियूं बि त एॾियूं वॾियूं हुयूं न, हज़ार साल त नूह अलैहिस्सलाम जे दौर जी उमिरि हुई। हिन जे नक में 300 साल इहो मच्छर हो जेको हुनखे अंदर में पियो खाईंदो हो, पियो पटींदो हुअसि। पोइ छा कंदो हो? भितियुनि में टकर हणंदो वठंदो, पथरनि में हणंदो वठंदो, माण्हुनि खे चवंदो अड़े पादर खणो, मूंखे कुटियो त दिमाग़ खे, दिमाग़ मुंहिंजो खाॼे थो, अड़े हथोड़ो खणो, धकु हणो, पथर हणो। इहे दिमाग़ खे लोॾींदा हुआसीं, कुझु आराम ईंदो हुअसि। सुबुह शाम पादर पथर वितर पिया हणंदा हुआसीं। अल्लाह तबारक व तआला जे तौहीद जो इनकार कयईं, पंहिंजे लाइ चवणु लॻो त मां रब आहियां, मां बि जीआरींदो मारींदो आहियां। रब तबारक व तआला अज़ाब कयुसि। हिकिड़ो इहो सबक़ मिलियो त ज़िद्दीअ माण्हूअ खे पछाड़ीअ में सज़ा बि अहिड़ी मिलंदी आहे जो दुनिया जे लाइ इबरत जो निशानो बणिबो आहे। ॿियो वॾो सबक़ हीउ बि थियो त कॾहिं कॾहिं दीन इस्लाम जे मौज़ूअ ते, रब तबारक व तआला जे तौहीद जे मौज़ूअ ते मुनाज़िरो थी पवे त जाइज़ आहे। जीअं हक़ ऐं सच जी निखेड़ ते ख़बर पए, बातिल जी निखेड़ ते त ख़बर पए, हक़ ऐं सच ज़ाहिर ते, बातिल ऐं कूड़ बि ज़ाहिर थी पवे। इहो बहस मुबाहिसो कॾहिं न कॾहिं मुनाज़िरे जी सूरत में जीअं थींदो आहे, कॾहिं राफ़िज़नि सां थींदो आहे, कॾहिं बिदअतनि सां थींदो आहे। अॼोके दौर में बि थियनि था मुनाज़िरा, त वक़्ती तौर ते कॾहिं कॾहिं थी पवे त जाइज़ आहे। ऐं हिन सां गॾोगॾु जेको माण्हू ज़िद ते चढ़ंदो आहे फौरन शैतान सां दोस्ती कंदो आहे। सबक़ मिलियो हिन आयत मां। शैतान जे सां दोस्ती कई उहो माण्हू कॾहिं बि सही राह ते न ईंदो। अल्लाह तबारक व तआला अहिड़े ज़िद खां बचाए, शैतान जे दोस्तीअ खां बचाए, तौहीद जे ॻाल्हियुनि ते अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजे अक़ुल खे इत्मीनान नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।